सेप्को खानगढ़ जी नाअहली सबबि खानपुर मार जे नंढनि शहरनि समेत सवें ॻोठनि में बिजली गुज़िरियल 50 कलाक खां बंदि पियल आहे, जंहिं सबबि इलाइक़े वासी परेशानी जो शिकार थी विया आहिनि। ताज़ो आयल तूफ़ान सबबि 132 केवी जा पोल ॻोठ भिड़ी लिगारी वटि किरी पवण करे खानपुर मार ऐं मुबारकपुर ग्रिड स्टेशन खे बिजली जी फराहमी मुअतल थी वई आहे, जंहिं सबबि लॻभॻि 10 फीडरनि जे खानपुर मार समेत नंढनि शहरनि शाहपुर मार, लोही, मुबारकपुर, ठिकराठो, लुंड बाज़ार ऐं सरदारगढ़ तोड़े सवें ॻोठनि में बिजली 2 ॾींहनि खां बंदि पियल आहे। रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने दौरान बिजली जी डिघे ब्रेकडाउन रोज़ेदारनि खे परेशान करे छॾियो आहे, पर इंतज़ामिया एतिरा कलाक गुज़री वञण बावजूदि 4 पोल सिधा बि नाहे करे सघी। शे ख़त्म लगी पई आहे, न घर जो को कमकार आहे, दुकान वुकान हर शे धंधो बंदि बिल्कुलु बंदि लॻो पियो आहे। माना बिजली सां को बि कमु कोन थो थिए। गर्मी भी शिदत थी विया, रमज़ान शरीफ़ आहे, रोज़ा जेके इंतहाई ज़िंदगी जेकी आहे त ॾुखी गुज़ारनि पिया। असीं इंतज़ामिया खे ख़ासि करे हिस्को ऐं वापडा वारनि खे चऊं था त बराए महिरबानी जल्द लाइना सेट करें, बिजली बहाल करे ॾिनी वञे। पाण परेशान हो, रोज़नि जो महीनो आहे, वेतर ॿार नंढा आहिनि, असांजा गर्मियुनि में मजबूर थी विया आहिनि, गर्मी ॾाढी आहे ऐं टियों ॾींहुं आहे बिजली बंदि आहे। खानपुर मार ऐं भरपासे वारे इलाइक़नि में बिजली जी फराहमी बंदि हुजण करे ग्रिड स्टेशन जे अमले जो चवणु आहे त पोल सिधा करण जो मरमती कमु हलंदड़ आहे, जल्द ई बिजली बहाल कई वेंदी। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर महर।